जी तो अॼु असीं अहिड़ी शख़्सियत वटि मौजूदु आहियूं जेको लेखक भी, शाइर भी, तारीख़दान भी, ऐं उन खां अहल व्यक्ति सनाहकार भी ऐं घणो फ़नकार आहे। अचो त साईं सां ॻाल्हि ॿोल कयूं। ऐं तव्हांजो मुकमल तारीफ़ पाण इर्षाद जो फर्ज़ंदो ॾाढो रुकंदीराम मुंहिंजो आहे। असां तुंबे खां मुल्तान खां परे असांजो शहरो पंहिंजो उतां असांजो ॾाढो कुतुब दीवान आयो बुकेरा शरीफ़ में बुकेरा खां बाद में आयो इनायत शाह जी बस्ती। उतां जेके हुन टे फर्ज़ंद थिया सुल्तान शाह, पीर शाह ऐं अलवरा शाह। असां पीर शाह जी पुश्तूं जा आहियूं। असां ॾाढो रुकंदीर कुरैशी हाशमी असदियो ऐं मुंहिंजी जेकी तारीख़ आहे पैदाइश 1952 फुलाणी ॻोठ में थी ऐं प्राइमरी तालीम पंहिंजे स्कूल फुलाणी में कई। उस्ताद अब्दुल करीम सूमरे जे तरफ़ खां थी असांजी। उन खां पोइ क़ुर पाक जी तालीम वरिती शेर मोहम्मद, असांजे मौलवी शेर मोहम्मद जंहिंजो फर्ज़ंद सिराज अहमद हाणे बि पंडियागल में डॉक्टर आहे ढोरनि जो। उनजे क़ुर पाक जी तालीम वरिती। उन खां पोइ खानमद फ़क़ीर उर्फ़ नागो फ़क़ीर बि चवंदा हुआ। पोइ साईं अनवर शाह सां गॾु तालिब फ़क़ीर थियो शाह शाह जो इनायत शाह जी बस्ती में। उहो बि मुंहिंजो उस्ताद हुयो शाइरी में, अबजद में ऐं तालीदात में। मरहूम उस्ताद खानमद फ़क़ीर उर्फ़ नागो फ़क़ीर। उन खां बाद में ॿेड़ी शरीफ़ जो सैयद बहावर शाह, अमीर अली शाह, सरदार अली शाह मशहूरु मारूफ़ थी गुज़रिया आहिनि सैयद, उहो बि मुंहिंजो उस्ताद हुयो। हिन टाइम ते मुंहिंजा किताब जेके आहिनि 16-17 आहिनि। सिंधी में शाइरी आहे, उन सां गॾु उर्दू में सिराइकी में बि आहे। काफ़ी गुलूकार ॻाई आहे, मुल्क मल्क ॻाई आहे, मुख़्तियार ॻाई आहे ऐं अब्दुल रहीम मीरानी ॻाई। सभु ॻाइनि पिया, सुठी आहे शाइरी। मां पाण बि थोरो घणो राग विराग कंदा आहियूं असां, छो त असांजो जेको आहे सो इहो सूफ़ी लाॻापन सां रहियो आहे घणो असांजो रुझान। पाण असां जाफ़री करे ॻाल्हाया आहियूं, बाक़ी सूफ़ी रंग में बि असां इहो सवाबु सॾंदा आहियूं। तो हीअ राग विराग जीअं हाणे धनजी वाई आहे, कलंदर लाल जी धमाल आहे, बुला शाह जी आहे, या क़वाली ॻाई उनजे हर फ़िरके में। अहिड़ी तरीक़े सां असां बि ज़िक्र फ़िक्र कंदा आहियूं राग तौहीद जो। तव्हांखे साईं शाइरी कॾहिं खां शौक़ु, तव्हांखे शाइरी जो शौक़ु कीअं पैदा थियो, कॾहिं खां? इहो साईं शाइरी हिकिड़ो इश्क़ु आहे इंसान में। हर इंसान खे इश्क़ु हूंदो आहे, कंहिंखे चित्र जो, कंहिंखे घोड़े सां इश्क़ु हूंदो आहे, मेह सां इश्क़ु हूंदो आहे, या तोते सां इश्क़ु हूंदो आहे। पोइ इहो हिकिड़ो इश्क़ु आहे। ऐं शाइरी जेकी आफ़ाक़ी आहे, अताई आहे, क़ल्बी रूही आहे, उहा हिकिड़ी अलाह जी ॾात आहे। उहा जेकी मसालो ऐं महफ़ूज़ खां लोहे कलम खां जन शाइरनि हक़ीक़ी शाइर आहिनि। जीअं भिट घणी बादशाह आहे, शाइरनि जो सरदार आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, सजल सरमस्त आहे बुला शाह, या जीअं बाबू सुल्तान आहे, पंहिंजा क़ुर भिटाई। असली आफ़ाक़ी आशिक़ आहिनि अलाह जा, हिनखे अताई शाइरी आहे। इहे कलामी रहमान चौबान क़ल्बी रूही आफ़ाक़ी शाइरी। हिकिड़ी हूंदी आहे हुनरी अकुली दलीली शाइरी, उहा वरी ॿी शइ आहे। अदीब दानिशदान जंहिंखे चइबो आहे उहो वरी अकुल हिसाब कमु आहे इल्म जो। हीअ हिकिड़ी कुदरती ॾात आहे, हिकिड़ो शौक़ु आहे, इश्क़ु आहे, इंसान खे जाॻे थो। मूंखे पहिरियों थियो मां शाइरी कई स्कूल खां जीअं फारिग थियुमि, मां शाइरी कई। वालिद असांजो बुज़ुर्ग मस्त बादशाह पीर शाह नारो, उन रुतबे बावजूदि शाइरी जेका आहे अॼुकल्ह इहा ज़माने वारी इहा शाइरी सही न आहे, गुनाह में शुमार थींदी आहे। बाक़ी अलाह जी तौहीद जी कसीदगी करियो। उन खां पोइ मां तक़रीबन 73-74 खां शुरू कई आहे शाइरी। हिन टाइम ते मां कसीदा या मौलूद या हिंदी में सिफ्त या सिराइकी में उर्दू में काफ़ी मूं ॻाया आहिनि ऐं ॿुधाया आहिनि, ॻाइण बि ॻाया आहिनि। किताब मां मौजूदु आहिनि। या अलाह जी महिरबानी आहे, अलाह जी या रसूल जी सिफ़त करणु हिकिड़ो सवाबु सम्झी ऐं क़ब्र क़यामत लाइ शफ़ा सम्झी ऐं सुठो हक़ सच जो पैगाम ॾियणु हिकिड़ी इंसानी सम्झां थो ऐं फ़रीदो बि सम्झां थो। असांजी नाज़रीन खे हिकु अहिड़ी अनमोल शइ ॾेखारे ॿुधायो जेका आम शाइरनि खां अलॻि हुजे। हा, तव्हांखे मां बि चयो त हिकिड़ी अलाह जी ॾात आहे, महिरबानी अलाह जी शाइरनि सां जेके तिलामी रहमान चइबो आहे। शाइर खे चइबो आहे तिलामी रहमान, जेकी अलाह हुनखे कल्ब मां चवाए। इन तरीक़े सां मां हिन जी एतिरी तालीम या शुरू खां हासिलु न कई, बल्कि इश्क़ जी इश्क़ माना बोराओ। असां इश्क़ जा थियासीं तालिब मतलूब जी पीर मुर्शिद जे हिसाब सां। ऐं कलंदर लाल जो मां तालिब फ़क़ीर आहियां ऐं साईं बाबन शाह बुखारी जो। ऐं उन खां बाद में जेको आहे सो लाहौती बि आहियां, मौला जो आशिक़ु आहियां। इन जे करे मां हीउ उर्दू में साईं जन जो बैतो हिकिड़ो साईं अनवर लाल जो ॿुधाईंदो हो उस्ताद मक़सूद अहमद बुलो। ये साईं हमोसी में जो तो कौन हमारा माता पिता हम किसी का जाया रे, ये वॾो कलाम आहे साईं अनवर साईं जो।
उन खां पोइ वरी साईं अहमद शाह अब्दाली झांगरा बाजार जंहिंजो रोडो आहे उन सैयद जो त ख़्यालु हमारा माता पिता आप दे विच समाया रहे वादो उहे नाम हमारा गुंजा ख़ूब बनाया रहे। इहे ॿुधाईंदो अची असांजो उस्ताद साईं जन जो बुखारनि जो दोस्त हो साईं हिम्मत अली शाह जो। उन सां गॾु वरी मूंखे बि हिकिड़ो ख़्यालु आहे इश्क जो मां हे सिफ्ट ठाहियो आहे हिंदी में, उहो तव्हांखे ॿुधाईंदो हिकिड़ी नई अंदाज़ में। असां फरमायो आहे त अबू तुराब हमारा पीता अर्ज़ है माता ज़हरा रे कुन फयकूं फरमाया कादिर अहमद इस्म धराया रे कड़का बादल बरसी बिजली तजलाता बसाया रे बाजीगर बनाकर बाजी साधु को घट पाया रे नरक सर्ग बनाकर लक्ष्मण मुखबर सनक सजाया रे जब कर राम सचा साधु सतराम करा सुनाया रे ऐसी करनी कौन करे जो ब्राह्मण बात बताया रे करके करनी संत बताया सबको सच सुनाया रे जीना मरना मरकर जीना सारा भेद बताया रे सुनकर सुखन साजन साईं भगवान भलाई पाया रे हिंदू मुस्लिम कल जग पर सन जगत जुगत जग आया रे अल इंसान अनासर में रूह बसेरा पाया रे बहरगनी इसरार इलाही बेरंगी रंग बनाया रे अना अब्द माबूद है मतलब इसरार आदम सर आया रे रूह आदम इसरार इलाही गुरनाथ नजर विच आया रे। समझो था सही अनवर शाह सही अहमद शाह सही कलंदरी बोल बताया रे गुलाम शबीर है नाम हमारा इस्म अजब सर आया हिंदी में जीअं त साईं हज़ूर असांजो कलाम हो अचण बि ॾुखियो आहे वञण बि ॾुखियो आहे लॻो ॾींहुं नातो टुटण बि ॾुखियो आहे। हीअ हिकिड़ी हुई अमर बिल मारूफ़ नही अनल मुनकर जीअं हूंदो आहे सुठे कम लाइ चवणु ऐं बुरे खां रोकणु ॿियो हूंदो आहे अमर बिल मारूफ़ माना सुठे कम लाइ चवणु ऐं हीउ जेको साईं जन नियापो ॾिनो अलाह पाक ॾे अचणु वञणु सम्झणु सोचणु बि ॾुखियो आहे पर वरी असां पंहिंजे इश्क में वरी मौला जे लाइ चयोसीं साईं जन जी दुआ सां ही कलाम आहे अचणु बि सुखियो आहे वञणु बि सुखियो आहे अचणु बि सुखियो आहे वञणु बि सुखियो आहे मोमिननि जो वारिसो सैयद सचो आहे मोमिननि जो वारिसो सैयद सचो आहे अचणु बि सुखियो आहे मोमिननि खे मौला जी इमदाद आहे सैयदनि जे सदके त आबाद आहे मदद ला मालिक महदी दसो आ मदद ला मालिक महदी दसो आ मोमिननि जो वारिसो सैयद सचो आ मोमिननि जो वारिसो सैयद सचो आ अचणु बि सुखियो आ वञणु बि सुखियो आ अचणु बि सुखियो आ वञणु बि सुखियो आ मोमिननि जो वारिसो सैयद सचो आ मोमिननि जो वारिसो सैयद सचो आ अचणु बि सुखियो आ सैयद सचो आहे सॾम जिसाणी जिए असांजो लालणो सेवाणी मुर्शिद मेडा काबा क़िबला मुर्शिद शमा नूरानी मुर्शिद है इसरार इलाही मुर्शिद गंज मुआनी मुर्शिद दामुख माह मुनवर मुर्शिद सर सुबहानी हमल हमेशा वेखा मैं पल पल पाक पेशानी सैयद सचो आए सदम जिसानी जिए असांजो लालणो सेवानी हैदरी हकानी रहबरो मिलो आ हैदरी हकानी रहबरो रसो आ मोमिननि जो वारिसो सैयद सचो आ मोमिननि जो वारिसो सैयद सचो आ अचणु बि सुखियो आ वञणु बि सुखियो आ ला तके न तू आहे आयत इलाही हैदर हमराही आहे बेपरवाही ला तके न तू आहे आयत
इलाही हैदर हमराही आहे बेपरवाही इहो अंगो आशिकन इलाही लिखियो आ इहो अंगो आशिकन इलाही लिखियो आ मोमिनन जो वारिसो सैयदो सचो आ मोमिनन जो वारिसो सैयदो सचो आ अचण बे सुखियो आ प्यालो पिरत जो प्यार ले प्यारो अबदी अलस्ती अना तो नियारो कालू भला इश्क आशिकन रखियो आ कालू भला इश्क आशिकन रखियो आ मोमिनन जो वारिसो सैयदो सचो आ मोमिनन जो वारिसो सैयदो सचो आ अचण बे सुखियो आ वञण बे सुखियो आ अचण बे सुखियो आ वञण बे सुखियो आ मोमिनन जो वारिसो सैयदो सचो आ कलंदरी कुरैशी ॿियो शाइरो सॾाया ॿारनि चोॾहन जो त हुबेदार आहियां गुलाम शबीर परवरो पंजनि मां पसियो आ गुलाम शबीर परवरो पंजनि मां पसियो आ मोमिनन जो वारिसो सैयदो सचो आ मोमिनन जो वारिसो सैयदो सचो आ अचण बे सुखियो आ वञण बे सुखियो आ अचण बे सुखियो आ वञण बे सुखियो आ मोमिनन जो वारिसो सैयदो सचो आ मोमिनन जो वारिसो सैयदो सचो आ अचण बे सुखियो आ जी नाज़रीन जीअं त अॼु असीं आस्थाना कलंदरी आस्थाना ते मौजूदु आहियूं ऐं उते सिंध जा बलोड़ सुगर आया आहिनि अचो त तव्हांखे उन्हनि सां असां ॻाल्हि ॿोल करायूं साईं तव्हां किथां आया आहियो ढोलकी दिलो बाबा तव्हांजो नालो साईं मुरीद फ़कीर मुरीद फ़कीर जी हाणे असांखे छा ॿुधाईंदो भगत बिना दाढ़ी जी बिस्मिल्लाह मुझे बिकनी में हुयो जनी जो हेगा आओ लोई किया लाहा जग गदीनी खेता पता मकल दे तो मलीर बना थोरो मुझे देता सच्चू मुझे सारी जू सारे हमें देता तन संघार न लादा समानो जो मुझे अंदर में आइटरा अली मुल्क बने मकल देता अला संगी बता करे हजाम्या वाह सही वाह आज जवारी दा विठाना जिद भूंगा बेडू बेड़ा मारू मालका हेव्या मज गवारिन मभेतर वदा जनी जू झटन में जद खारा घास खबड़ा खेला छोड़ू माल मेड़ू हवेड़ी जन्म बड़ा कक्कर मुझे करीबन पे झोयो कन्न झोड़ा हिते वाका विजन जा टड़का उड़ा बचो पहवारू पेरवड़ा लायो लमन लड़ा अदा मोकल दे कमलीर वना वनी खुय खिना खावड़ा कन कंगार लादा सामान जा
मगजी घर में जड़ अल्लाह अली बका बेड़ा अल्लाह दिखे मुझे हजाम्या सदकार झांगियड़ा झंगन में कन झर झर झूगार पटियो पहाड़ू पेरुवड़ा लाड़ो लमन लाड़ा घर चढ़ियो धरन में कन अंगण पे अलगार मोकल रे तो मलीर बना मनी खुज खिला पधाम पहवारा तन संगार लाड़ा समण जमन भाया नार अल्लाह अली पखा पहवारा अराज ठेमुनी हजाम्या राम कदी कवन भाया जगड़ो दिनड़ा जलनाम मन महल मलीर में अची ओढ़ी दाम कदी कवन कुलन अची झांगी झरी दाम अल्लाह नूर थमवा के यो ढक ढकी दाम साईं लगदा धमन जब अल्लाह अली वजूदे पूरी दाम अल्लाह महल मरु मीर जाना मुझे मन्नत कादिर विदाहिन कण सती दादा थावण के तू हो जनाहणो अल्लाह अली जई अतन अल्लाह कुया नो विमान साम्या मन दे जब पलंगा जग भार झजम भेजन दे मिटड़ी दे पलंगा हरा हरा हीरे में लगन दादा भिड़न जा डंगा वो दाद जीजू झटन में मुझे ढंगी रहन जंग तू किया विधा तू करा नवेरी जन जा बंगा अल्लाह अली जगे नरू वडिया जन नंगा अल्लाह कद कर धुनाण धमण जम्या
जीअं त कलंदर आस्थाने ते हिकु सुबह गुलबार फकीर आहे उते दौरो सां कुझु बहितर
तो हो कदी रंग छजवा राहेरी सुन सजन जान जब भूल दुआ खाएरी सुमन मोटो से जब हरनी हुदर नाहेरी फिर ये रात भरी रो लव मारो तो लाएरी घुम इंसान हो लगे जब ले तू जाएरी जो पार पुन मलाई बाभण दिए बाहेरी करे के धड़ी पिंजरा में दिवाएरी जब सिंगा दुआ सारे भैया दिन मिलाएरी कुलियाई जामवरी ओ आए मुझे से लगम खुला
भले अल्लाह आला आलम जो धणी कादिर पंहिंजी कुदरत सी कायम आहे क़दीम वाली वाहिद वहदहू राज़िक़ रब रहीम सो साराए सचो धणी चई हमद हकीम बुर्शिद लाल लतीफ़ चए करे पाण करीम जोड़ियूं जोड़ जहान जो जे भाए जन्नती थियो हैदर जो हुबदार तोड़े पढ़ी नमाज़ा करे हज हज़ार अतियूं अब्दुल लतीफ़ चए देखो बिस्तवा बेज़ार जंहिंजो इश्क़ नाहे मौला अलीअ सां राणे बिनारा ते अॼु नओं नियापो आयो लदीसूं अब्दुल लतीफ़ चए ॾातर किनाऊं ॾात हाणे की न पुछाई ज़ात जेके आया से अगी वया जेके ईंदे चवनी आ वींदे चवनी वे छॾे सारो ॾे अंगण वञो उन्हनि ॾे पर जेके ईंदे न चवनी आ वींदे न चवनी वे अदियूं अब्दुल लतीफ़ चए पोइ खुटो थी ॾे जो अंगण वञे थो उन्हनि ॾे जंहिंजो इंसान करे एहतराम उनखे मुस्लमान चइबो आहे जंहिंजो मुस्लमान करे एहतराम उनखे मोमिन चइबो आहे जंहिंजो मोमिन करे एहतराम उनखे कुतुब चइबो आहे जंहिंजो कुतुब करे एहतराम उनखे गौस चइबो आहे जंहिंजो गौस करे एहतराम उनखे हुसैन मौला चइबो आहे जंहिंजो हुसैन मौला करे एहतराम उनखे अली मौला चइबो आहे जंहिंजो अली मौला करे एहतराम उनखे अबू तालिब चइबो आहे जी लतीफ़ जंहिंजो अबू तालिब करे एहतराम उनखे पाक रसूलुल्लाह चइबो आहे जंहिंजो पाक रसूलुल्लाह एहतराम करे उनखे फातिमत ज़हरा चइबो जी नाज़रीन इहो हुयो क़ाइमदीन जाजर जंहिं पंहिंजे तमामु बहितरीन ख़्यालनि जो इज़हार कयो ऐं छा साहब जा ॿुधाया उन खां इहो हुयो साईं गुलाम शबीर कुरैशी जंहिं पंहिंजे ख़्यालनि खां असांखे आगाह कयो ऐं तव्हांखे पंहिंजो सोनो सुठो तमामु बहितरीन मालूमात ॾिनी कैमरामैन मुनवर ड्राइवर सां गॾु हयात अब्बासी सोच टीवी बनवार अचणो बे सुखियो आ वञणो बे सुखियो आ अचणो बे सुखियो आ वञणो बे सुखियो आ मोमिननि जो वारिसो सैयदो सजो आ कलंदरी कुरैशी ॿियो शाइरो सॾाया ॿारनि चोॾहनि जो त हुबदार आहियां गुलाम शबीर परवरो पंजनि मां पसियो आ गुलाम शबीर परवरो पंजनि मां पसियो आ मोमिननि जो वारिसो सैयदो सजो आ मोमिननि जो वारिसो सैयदो सजो आ अचणो बे सुखियो आ वञणो बे सुखियो आ अचणो बे सुखियो आ